अस्सलाम वालेकुम मौजूद दोस्तों कीअं आहियो उमेद है बिल्कुल ठीक ठाक हो। जी हाँ दोस्तों, जेका अॼु मौसम 9 तारीख़ हुई ऐं 9 तारीख़ जे हवाले सां बरसाति बि तमामु तेज़ हुई, पर मोहबत जेका आहे उहा वॾो पंधु कराईंदी आहे। सच पुछो त मां पंहिंजे शहर अरड़ोमल मां निकिरंदे दिलोर ताईं बाक़ाइदे बरसाति वसाईंदुसि, पर उहा छा हुई? उहा आई अदा महेंद्रोमल ऐं डॉक्टर टीलाराम जी मोहबत। सो प्यार ऐं मोहबत जा जेके गुल आहिनि उहे सदाईं निछावर कंदा रहंदा आहिनि। ऐं अॼु खां कुझु ॾींहं अॻु में 13 जुलाई ते मुंहिंजी जेका सा बर्थडे हुई उहा हिन शख़्स ऐं हिन शख़्स ॿिन्हिनि गॾिजी करे मल्हाई, पर इन जो मोहबत हुई, उन्हनि जो प्यारु हो। सो अॼु जेका असां अदा टीलाराम जो बर्थडे आहे ऐं हिन बर्थडे जे हवाले सां इंतिहाई महबूब माण्हू असांजो प्यारो भाउ, असां रब्बा खां इहा दुआ घुरूं था ऐं मुंहिंजा मालिक तो हिनखे जजी जमार ॾे, हिन जे बचड़नि में ख़ुशियुनि जी लहर आणनि। उनखां अलावा असांजा प्यारा दोस्त जिन प्रोग्राम में जेके शामिलु थिया आहिनि, महबूब माण्हू डॉक्टर कैलाश कुमार ऐं अदा असांजो इंतिहाई मारवाड़ी ज़बान जो तमामु बहितरीनु शाइर केवल दिलोराई साहिबु, साईं हरचंद राय लीडिया साहिबु ऐं हेॾा असांजो इंतिहाई प्यारो भाउ डॉक्टर महेंद्रोमल कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। हीअ भगत भागचंद सांगी साहिबु ऐं हीअ असांजो प्यारो सेणा झूनो कुथाबीमल घटाण साहिबु ऐं कैमरामैन जेका असां इंतिहाई प्यारो माण्हू मिठू भाई जेका असां उहो कैमरामैन जा फ़राइज़ बि अंजाम ॾेई रहियो आहे ऐं असांजी हाज़िरी बि लॻाए रहियो आहे। त आउं सभिनी दोस्तनि जो थोरा कयां ऐं डॉक्टर खे दिलि जे उथां गहराइनि सां वाधायूं पेश कयां थो। धन्यवाद।